अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में तव्हांजे लाइ चिली गार्लिक स्पैगेटी जी रेसिपी खणी आया आहियूं। चिली गार्लिक स्पैगेटी ठाहिण जे लाइ हिते असां हिकु पतीले में पाणी बॉयल कयो आहे ऐं हाणे उबलंदड़ पाणी में 400 ग्राम स्पैगेटी विझूं था। तेल विझूं था 1 टेबल स्पून, लूण विझंदासीं 1 टीस्पून ऐं हाणे तक़रीबन 10 खां 12 मिनट जे लाइ स्पैगेटीज़ खे विचोली बाहि ते पचाईंदासीं। 10 खां 12 मिनट ताईं पचाइण खां पोइ स्पैगेटीज़ ॻरी वियूं आहिनि त हाणे हिकु साइड ते रखी छॾियूं था ऐं हाणे हिकु कढ़ाई खई आहे ऐं कढ़ाई में तक़रीबन 2 खां 3 टेबल स्पून जे क़रीब तेल विझूं था। कटियल थूम विझूं था 1 टेबल स्पून ऐं हाणे तक़रीबन 2 खां 3 सेकंड जे लाइ थूम खे फ्राई कंदासीं ऐं हाणे विझूं था कटियल साओ मिर्च 1 टेबल स्पून ऐं मिक्स कयो आहे। हाणे विझूं था कटियल बंद गोभी 1.5 कप, कटियल गजर आहे 3/4 कप, कटियल शिमला मिर्च विझंदासीं 3/4 कप ऐं 4 खां 5 मिनट जे लाइ विचोली बाहि ते सब्जियुनि खे पचाईंदासीं। हाणे विझूं था चिली गार्लिक सॉस 1/4 कप, ब्लैक पेपर पाउडर आहे 3/4 टीस्पून, लूण विझंदासीं 1/2 टीस्पून, सोया सॉस विझूं था 1 टेबल स्पून, हॉट चिली सॉस आहे 1 टेबल स्पून, सिरको विझूं था 1 टीस्पून ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां उबरियल स्पैगेटी विझूं था ऐं मिक्स कयो आहे। मिक्स करण खां पोइ हाणे असां विझूं था टमेटो केचप 1/4 कप ऐं कटियल टमाटा विझूं था 1/2 कप। टमाटा विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं असांजी मज़ेदार चिली गार्लिक स्पैगेटी सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था डिश आउट ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।